नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त गुज़िरियल ॾियारे अब्दुल रहीम सिटी भरिया रोड जे ॿिनि नारियुनि 29 वरह जी सबा परवीन अञण ऐं साइमा अञण पंहिंजे मुड़ुस मुमताज़ ऐं भाउ शहबाज सां गॾिजी वालिद अब्दुल करीम अञण ख़िलाफ़ भरिया रोड थाणे ते केस दाख़िल करायो हो त वालिद 6 महीने खां मुसलसल जिनसी हवस जो निशानो बणाईंदो रहियो आहे। जंहिंजो केस दाख़िल थियण खां पोइ गिरफ़्तार थियल जवाबदार अब्दुल करीम अञण खे भरिया रोड पुलिस अॼु भरिया सिटी जे फर्स्ट सिविल जज जुडिशनल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो, जिथे अदालत वेशी जवाबदार खे 5 ॾींहं जो जिस्मानी रिमांड ते भरिया रोड पुलिस हवाले करे वरितो आहे। ॿिए पासे राति देर सां ॿिन्ही नारियुनि जो मेडिकल चेकअप भरिया सिटी अस्पताल में करायो वियो। नारियुनि जे DNA टेस्ट बाबति भरिया तालका अस्पताल में लेडी डॉक्टर पारां रत जा सैंपल वरिता विया आहिनि। केस जे जांच ऑफिसर अली नवाज़ नोल ॿुधायो आहे त जवाबदार खे DNA टेस्ट लाइ पेश कयो वेंदो, संदसि बयान रिकॉर्ड कया वेंदा। नारी पारां वालिद जे कयल वीडियो रिकॉर्डिंग पिण रिकॉर्ड समेत गॾु ॿीहर अदालत में पेश कंदासीं। होॾां जवाबदार मीडिया ऐं पुलिस अॻियां पंहिंजो ॾोह जो एतिराफ़ करे वरितो आहे। नारी जो मेडिकल चेकअप वारी इब्तिदाई रिपोर्ट अॼु शाम में पधरी थींदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।